नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे शिकारपुर में ख़बर ॾींदा हलूं त कुछ ॾींहं अॻु मारफाणी बिरादरी जे चङे मुड़ुस मीर अब्दुल रशीद मारफाणी संदसि साथी कुर्बान अली मारफाणी खे कराची जमाली पुल बिस्मिल्ला होटल कोयटा होटल ते रात जो दोस्तनि सां वेठो हो, जंहिंखे अगवा कयो है। इन जे अगवा करण खिलाफ़ मौलाना अली हसन मारफाणी, अली अकबर मारफाणी, मोहम्मद नवाज़ मारफाणी, हज़ार खान मारफाणी, सिकंदर अली मारफाणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में मारफाणी बिरादरी तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। पंहिंजे बिरादरी जे चङे मुड़ुस ऐं उन जे बचियल साथियुनि खे फौरन बाज़ाइब करण जो मुतालबो कयो वियो है। मारफाणी बिरादरी मुख़्तलिफ़ शहरनि में सरापा एहतजाज आहे। शिकारपुर में मारफाणी कॉलोनी में मारफाणी बिरादरी सरापा एहतजाज आहे। वधीक जो नाल वरितो छा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो चवण इहो ई आहे त जीअं त 2-4 ॾींहं पहिरियों असांजो चङो मुड़ुसु अब्दुल रशीद मारफाणी, जेको असांजे बिरादरीअ जो ऐं मारफाणी पूरे बिरादरी जो चङो मुड़ुसु आहे, ऐं उनखे बिना जवाज़ ते कराची होटल ते जमाली पुल वटि वेठा हुयो राति जो अगवा कयो वियो आहे। हिकु पुलिस गाॾी आहे, हिकु कार आहे, कुझु मोटरसाइकिलियूं, ऐं ख़बर नथी पए त जेको आहे केरु खणी वियो, काॾे कयो अथऊं, गुम करे छॾियो अथऊं। असांजो मुतालबो इहो आहे त असांजे चङे मुड़ुस खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं को केस आहे, को मसइलो ॿियो आहे त उहो ज़ाहिर कयो वञे। कोर्ट जेको आहे खुलियूं पियूं आहिनि, कोर्ट में आंदो वञे ऐं क़ानूनी कटहरे में आंदो वञे, ऐं असां जेको केस खे मोजण जे लाइ तयारु हूं। बाक़ी बिना जवाज़ जेको आहे असांजे चङे मुड़ुस खे अगवा कयो वियो आहे ऐं उनखे खणी करे खंभे करे गुम कयो वियो आहे। इहो किथां जो जवाज़ आहे, किथां जो कानून आहे, इहा ला क़ानूनीत आहे जो पाकिस्तान में जेको आहे न असांजे सिंध में एतिरा काफ़ी माण्हू जेके ईअं बग़ैर कंहिं मसइले जे बग़ैर अगवा करे उनखे गुम थो कयो वञे। सालनि जा साल उहे माण्हू गुम हुअनि। तंहिंजे करे असांजो इहो मुतालबो आहे त असांजे अब्दुल रशीद खे जेको असांजो चङो मुड़ुसु बिरादरी जो आज़ादु कयो वञे। जीअं तव्हांखे ख़बर आहे त ॾहेरकीअ में, सखर में, रते दरे, लाड़काणे, हर जाइ ते मारफाणी बिरादरी सरापा एहतजाज आहे, ऐं असां अॼु शिकारपुर में एहतजाज रिकॉर्ड कराए आया आहियूं। जेकॾहिं ॿिए सूरत में असां हीउ एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं ऐं पूरे सिंध में एहतजाज कयो वेंदो। असां वज़ीर आला सिंध, IG सिंध, चीफ जस्टिस ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त असांजे चङे मुड़ुस खे फिलफोड़ आज़ादु करायो वञे ऐं जंहिं बि जाइ ते आहे ज़ाहिर कयो वञे, ऐं उनखे कहिड़े जवाज़ जे बुनियाद ते, कहिड़े क़ानून जे बुनियाद ते तव्हां खणी करे अगवा करे ऐं उनखे लिकाए छॾियो आहे। थाणेलनि वांगुरु, चोरनि वांगुरु उहो हिन महिल ताईं जेको गुम आहे, जीअं धाड़ेल खणी माण्हू खे गुम कंदा आहिनि, इहे जेको आहे पुलिस खणी करे अगवा करे असांजे अमरा खे गुम कयो आहे। कोई बि केस कोन्हे उन ते, बग़ैर केसनि जो उहो ठेकेदार आहे, ये सरकारी ठेकेदार आहे, वो रोड जा ठीका खणंदो आहे। ऐसा जो मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।